अस्सलाम वालेकुम जी दोस्तों, तो हमारे चैनल जॉन खान ऑफिशियल जी दोस्तों, हमारे चैनल के लाइक करो, सब्सक्राइब करो। तो दोस्तों मेरी मेहरबानी हुई घिन के बटन के दबाए और नोटिफिकेशन करो। असां ॿिनि जी तोखे ख़बर चंड आहे, सुतल केरा कंहिंजी पिटल निंड आहे। असां ॿिनि जी तोखे ख़बर चंड आहे, सुतल केरा कंहिंजी पिटल निंड आहे। असां ॿिनि जी तोखे ख़बर चंड आहे, सुतल केरा कंहिंजी पिटल निंड आहे। ॾिसी थो असांजो कहिड़ो हाल थियो आहे, विछोड़े असांजे खे पूरो साल थियो आहे। ॾिसी थो असांजो कहिड़ो हाल थियो आहे, विछोड़े असांजे खे पूरो साल थियो आहे। न खाधो न पीतो न खाधो न पीतो ॾुखी जिंद आहे, सुतल केरा कंहिंजी पिटल निंड आहे। असां ॿिनि जी तोखे ख़बर चंड आहे, सुतल केरा कंहिंजी पिटल निंड आहे। बगावत कयूं पिया मगर रहिजी वियासीं, पीरी लाड़ में असां उतर रहिजी वियासीं। बगावत कयूं पिया मगर रहिजी वियासीं, पीरी लाड़ में असां उतर रहिजी वियासीं। इन सूर साड़ियो
असां बिन जी तोखे ख़बर चंड आहे सुतल केरा कंहिंजी फिटल निंड आहे असां बिन जी तोखे ख़बर चंड आहे सुतल केरा कंहिंजी फिटल निंड आहे असां बिन जी तोखे ख़बर चंड आहे